ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 202 एपिसोड में छा कमीनो कमाल ख़ान रबन जे भाउ राणे खे मारे छॾींदो या वरी कमीने कमाल ख़ान जेके भी राज़ राणे खे ॿुधाया आहिनि त राणो हैबत वारनि खां भॼी वञी पंहिंजे भाउ रबन खे उहे सॼा हाल हवाल तफ़सील सां ॿुधाईंदो त असांजे मथां हिकु तरफ़ कमीने कमाल ख़ान अदी पठाणीअ जे संग लाइ हथ वधायो ऐं ॿी तरफ़ असांजी भाॼाई मीरा खे अगवा कराए छॾियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमीने कमाल ख़ान चवंदा आहिनि त अशराफ घटि कमीनो ज़ोर। ईअं ई कमीने कमाल ख़ान पंहिंजी ज़ोर ज़ोरावरी में मीरा खे अगवा कराए छॾियो ऐं पठाणी सां लाओ लहण खां पोइ रबन ऐं राणे वारनि खे तमामु घणो ब्लैकमेल बणाए छॾियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में हाणे छा रबन कमीने कमाल ख़ान के जीवन दान ॾींदो या वरी राणे जे मथां थींदड़ ज़ुल्म ऐं मीरा जे मथां कंदड़ ज़ुल्म जी सज़ा कमीने कमाल ख़ान के वॾी इबरतनाक ॾींदो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 202 एपिसोड में जेकॾहिं कमीनो कमाल ख़ान राणे खे मारे छॾे थो त पोइ ड्रामो अॻिते हली भी सघंदो। जेकॾहिं कमीने कमाल ख़ान राणे खे न मारियो ऐं राणो वञी रबन वटि पुॻो त पोइ ईअं सम्झो त ज़हर ज़िंदगी ड्रामो अनक़रीब बंदि थियण वारो आहे। जी हा नाज़रीन, उहो इन करे त छो कमीने कमाल ख़ान एतिरो जल्दी में हिक ई सीन में पंहिंजा सॼा गुनाह रबन जे भाउ राणे खे ॿुधाए छॾिया आहिनि। हाणे त लाज़मन या त राणे खे मरणो पवंदो या वरी कमीने कमाल ख़ान जेके राज़ ॿुधाया आहिनि इन जो मतिलबु इहो ई थींदो त हाणे हिकिड़ी अहिड़ी एपिसोड हलंदी अनक़रीब जेका ज़हर ज़िंदगी ड्रामे खे ख़तमु करे छॾींदी। जी हा, या त पोइ उहा एपिसोड 202 हूंदी जंहिंमें फ़ैसिलो थींदो या वरी पोइ ही ड्रामो अञा भी वधीक हलंदो बशर्त हिन में जो राणे जो मौत ईंदो। मतिलबु रबन जे भाउ राणे खे हाणे हिन ड्रामे में मरणु लाज़मी थी वियो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे लिखण वारे नूर ज़हूर वॾी तकड़ करे छॾी जो कमाल ख़ान पंहिंजा सॼा गुनाह हिक ई सीन में सभु ॿुधाए छॾिया, उहो बि रबन जे भाउ राणे खे। नाज़रीन, जेसिताईं मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे राणे खे मरण ही लाज़मी आहे। ॿी तरफ़ ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी पहिरीं एपिसोड तमामु घणी मक़बूल रही आहे। जंहिं दोस्तनि ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी पहिरीं एपिसोड न ॾिठी त काइंडली हिन वीडियो जी डिस्क्रिप्शन में ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी पहिरीं किस्त मौजूदु आहे। लिंक खे प्ले करे ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी पहिरीं किस्त खे बासानी ॾिसी सघंदा। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में भी अव्हां जा मनपसंद अदाकार शामिल आहिनि, मतिलबु रबन ऐं मीरा, आज़म मैंगल ऐं रिमशा शहज़ादी, अब्बास गुल जंहिंखे तव्हां जब्बल भी चवंदा आहियो, ऐं उन सां गॾो गॾु इस्माइल चांडो, एस भट्टी, अकबर उतरादी, सजाद समो, ख़ादिम हुसैन कखाणी, आशिक नवाज़, फ़नकार फटाको ऐं अहमद अली दायो साहब ऐं गुल मुनीर गुल साहब ऐं उस्ताद महबूब शेख साहब ऐं मोहब अली कुरैशी, ॿिया केतिरा ई दोस्त, इरशाद भट्टी ऐं शाबान शाकिर ऐं सजाद समो भी जेको असिस्टेंट डायरेक्टर आहे उहो भी हिन ड्रामे में शामिल आहे। नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो असांजी HD TV जी तमामु ज़बरदस्त पेशकश आहे। हलूं था त ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 202 एपिसोड में छा थींदो। छा ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी 202 ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी 2 एपिसोड जे हवाले सां भी ॿुधायां त 2 एपिसोड हलंदी जुमे वारे ॾींहुं। हीउ ड्रामो ज़हर थी वई ज़िंदगी जुमे जे ॾींहुं शाम 7 बजे हलंदो आहे असांजी HD TV ते। जंहिं चैनल ते हीउ वीडियो ॾिसी रहिया आहियो इन ई चैनल ते ही ड्रामो हलंदो आहे। ऐं इन खां अलावा असांजी HD TV जी तमामु सुठी पेशकश इहा आहे जो मेगा सोप सीरियल ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जे प्लेटफॉर्म ते नवनि अदाकारनि खे भी खयो वञे पियो। जेकॾहिं अव्हां भी इन ड्रामे में कमु करणु चाहियो पिया त अव्हां भी असांजी स्क्रीन ते ॾिनल 0302390111 व्हाट्सअप नंबर ते पंहिंजो नालो, शहर जो नालो ऐं फ़ोटो व्हाट्सअप कंदा ऐं वॉइस भी ॾींदा त असां हिन ड्रामे में कमु करणु चाहियूं पिया। इंशाल्लाह असांजी HD TV टीम अव्हां सां ज़रूरु राब्तो कंदी। जेकॾहिं अव्हां हक़दार हूंदा सही किरदार जा तव्हांखे ज़रूरु सुठो मौक़ो फ़राहम कयो वेंदो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 202 एपिसोड में राणे जो मरण लाज़मन आहे, छो त राणे खे हिन वक़्तु कमीने कमाल ख़ान पंहिंजा सॼा राज़ ॿुधाए छॾिया आहिनि। हिकु तरफ़ कमीने कमाल ख़ान पठाणीअ लाइ रिश्ते जो हथ वधायो ऐं ॿी तरफ़ उन्हनि जी पुठीअ ते खंजर हणी मीरा खे अगवा कराइण वारो वार हणी छॾियो। कमीनो कमाल ख़ान उहो 2 मुंहुं नांग आहे जंहिं पहिरीं एपिसोड खां ई मीरा जे हवस जो निशानो बणाइण जी कोशिशि कई, पर हुन वक़्त जे जेको सिकंदर जेको हुयो त हालार हुन अची कमीने कमाल ख़ान जा गोॾा भॻा ऐं कमीने कमाल ख़ान खे उन्हीअ जुर्म जी सज़ा में पंहिंजे ई भाउ रईस गफ़ार ख़ान मुंहं ते कारें लॻाए तओ घुमाए सॼे ॻोठ में चक्कर हणाए वियो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो जी 2 किस्त में ज़बरदस्त कहाणी आहे। ज़हर थी वई ड्रामे में कमी के ॾिसण न विसारींदा जे लाइ भी
दरवाज़ा खुलियल आहिनि। मेगा सोप सीरियल ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में कम करण जा ख़्वाहिशमंद असांजे स्क्रीन ते ॾिनल 0302390111 ते व्हाट्सअप कंदा पंहिंजो हिकिड़ो ख़ूबसूरत फ़ोटू ऐं पंहिंजो नालो शहर जो नालो गॾु वॉइस ॾींदा त असां ॿिनि कम ड्रामे में कम करणु चवनि पिया। नाज़रीन ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो असांजी HD जी पेशकश आहे। उन सां गॾोगॾु ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 202 एपिसोड में कमीने कमाल ख़ान पंहिंजी जाइ ते, पर ग़ुलाम जहिड़े दलाल वरी 5 लखनि जी ख़ातिर वरी ओठे खां दलाली वठी छॾी। ओठो उहो दलालनि जो सौदागर आहे जेको दलालनि खे हमेशह 5 लखनि जूं ॿोलियूं ॾींदो आहे ऐं पोइ उन्हनि खां पंहिंजा पीउ ऐं माउ माराइण में कामयाबु थी वेंदो आहे। ही उहो ई ओठो आहे जंहिं 5 लखनि जी ख़ातिर ग़ुलाम जे हथां ई पंहिंजे पीउ खे मारायो। 5 लखनि जी लालच ग़ुलाम खे एतिरो त अंधो करे छॾियो जो ग़ुलाम जहिड़े दलाल पंहिंजे पीउ ऐं माउ जो गलो दॿाए छॾियो, सिर्फ़ु इन करे जीअं मीरा जो संग लुकमान खे ॾेई सघे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हिन वक़्तु 202 एपिसोड में वरी ग़ुलाम जहिड़े दलाल खे ओठे जहिड़े बेग़ैरत इंसान 5 लखनि जी ॿोली लॻाई आहे। ख़बर नाहे त हाणे ग़ुलाम पंहिंजी ज़ाल मारींदो या वरी पोइ रईस गफ़ार ख़ान खे गोलियूं हणण जी कोशिश कंदो। लॻे थो त ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 202 एपिसोड में कुझु न कुझु गंद ज़रूरु थींदो। या त पोइ राणे खे मारे छॾींदा या त पोइ वरी फ़ैसिलो थींदो। फ़ैसिले में ॻाल्हियूं निबरण जहिड़ियूं त न आहिनि, छो त हिन वक़्तु रबन जी जेका ज़ाल आहे मीरा, उहा कमीने कमाल ख़ान जी कैद में आहे ऐं ॿी तरफ़ दिलावर जो भाउ आदड़ू आचर भी कमीने कमाल ख़ान जी कैद में आहे। थियण त वॾो गंद चाहे थो, पर हिन वक़्तु ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 202 एपिसोड में तमामु घणियूं ॾुखियाइयूं साम्हूं अची चुकियूं आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 202 एपिसोड में हाणे लॻे थो त राणे खे ज़रूरु मरणो पवंदो। ही उहो ई राणो आहे वीचारो जंहिंखे कमीने कमाल ख़ान पंहिंजा सॼा राज़ ॿुधाए छॾिया आहिनि हिकु ई सीन में। हाणे राणे जो बचणु मुश्किल ई न पर नामुमकिन आहे। ऐं ॿी तरफ़ लॻे थो त नूर ज़हूर राणे जो किरदारु हुन ड्रामे में जेको तकरार ड्रामो हले पियो उन ई ड्रामे में तमामु घणो निभो करे रखियो आहे। इन करे ज़हर ज़िंदगी ड्रामे में हाणे राणे जो वाइंड अप करणु चाहे पियो। नाज़रीन ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 202 एपिसोड में अस्सलाम वालेकुम ख़वातीन हज़रात, तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजी शोबिज़ न्यूज़ ऐं असांजी HD TV। सो नाज़रीन असांजी HD TV जी तमामु ज़बरदस्त पेशकश ज़हर थी वई ज़िंदगी, जंहिंजी पहिरीं एपिसोड हिन डिस्क्रिप्शन में मौजूदु लिंक में अव्हां ॾिसी सघंदा। ऐं इन सां गॾोगॾु ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी किस्त नंबर 2 जुमे जॾहिं शाम 7 बजे हलंदी। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो हर जुमे ते शाम 7 बजे हलंदो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में तमामु ज़बरदस्त कहाणी आहे, तमामु सुठा अदाकार हिन ड्रामे में शामिल आहिनि। नाज़रीन जेकॾहिं अव्हां बि हिन ड्रामे में कमु करणु चाहे पिया, तव्हांखे बि सुठो मौक़ो फ़राहम कयो पियो वञे। अव्हां बि तमामु ज़बरदस्त हिन प्लेटफॉर्म ते ठहंदड़ ड्रामे में जेको आहे कमु करे पंहिंजी अदाकारी पंहिंजी सलाहियतुनि खे उजागर करे सघो था। सो नाज़रीन ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जे डायरेक्टरनि जे हवाले सां बि अव्हां सां गुफ़्तगू कंदुसि ऐं हिन ड्रामे में कहिड़ा कहिड़ा अदाकार कमु कनि पिया इहा तव्हांखे ख़बर ई हूंदी, पर वरी बि हिकु दफ़ो अव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं इन सां गॾोगॾु ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी ॿी किस्त में छा थियण वारो आहे उहो बि मां अव्हांखे हिन वीडियो जी तफ़सील में ॾींदुसि। पर सभ खां पहिरियां जंहिं भाउ असांजी HD TV खे सब्सक्राइब न आहे कयो त लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकॉन बटन खे ज़रूरु दॿाईंदा, घंटी वारे बटन खे, जीअं असांजी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां ताईं सभ खां पहिरियां पहुची सघे। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में अव्हां जा मनपसंद अदाकार कमु करे रहिया आहिनि। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जो राइटर सिंध जो नाले वारो तमामु भलो राइटर आहे। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जो डायरेक्टर उस्ताद ग़ुलाम अकबर उत्तरादी, जंहिंखे जिन बाबा जे नाले सां सुञातो वेंदो आहे। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जो मेन हीरो आज़म जान महंगल आहे ऐं ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जो मरकज़ी किरदार में साइड हीरो अब्बास गुल आहे, जंहिंखे अव्हां जब्बल जे नाले सां सुञाणींदा आहियो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में मज़ही अदाकार अकबर उत्तरादी किरदारु करे पियो ऐं ॿी तरफ़ आशिक़ नवाज़ फ़नकार फटाको जेको वलू बरोच जो किरदारु अदा करे पियो। महबूब शेख जेको कमीने कमाल ख़ान जो ऐं ॾाॾू कबूतरीअ जो किरदारु अदा करे पियो नदीम चांडियो। ॿी तरफ़ अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़ुल्फ़कार बुर्दी जो बि हिन ड्रामे में किरदारु आहे, जेको अनक़रीब जंहिंजे ॿिए स्पेल में अव्हां ॾिसंदा 20-21 किस्त में उन किरदार जी
ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में सिंध जा नाले वारा अदाकार भी शामिल आहिनि ऐं उन सां गॾो गॾु न्यू टैलेंट अदाकार भी असांजा पहिरीं प्यारा दोस्त भी हिन ड्रामे में तमामु सुठो किरदारु कनि पिया। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में जेके अव्हां भी कमु करणु चाहे पिया तव्हां भी हिन ड्रामे में अची सघो था। अव्हांखे भी ज़रूरु मौक़ो फ़राहम कयो वेंदो। नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो तमामु ज़बरदस्त भलो ड्रामो आहे। हिन ड्रामे में अव्हांखे मौक़ो फ़राहम कयो पियो वञे स्क्रीन ते ॾिनल नंबर 0302390181 ते व्हाट्सअप कंदा पंहिंजे शहर जो नालो ऐं हिकु फ़ोटो गॾु वॉइस भी ॾींदा त असां हिन ड्रामे में कमु करणु चाहियूं पिया। नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में भला भला अदाकार आहिनि ऐं जीअं त ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु घणो फेमस आहे, ज़हर ज़िंदगी ड्रामे जा फेमस अदाकार भी ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। इंशाल्लाह उन सां गॾो गॾु पत्थर दुनिया मेगा सोप सीरियल जेका हुई उन जा भी किरदार तमामु घणो बहितरीनु करे रहिया आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां ही ड्रामो ठाहियो वियो आहे जंहिंजो नालो आहे ज़हर थी वई ज़िंदगी। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में रिमशा शहज़ादी जंहिंखे मीरा जे नाले सां सुञाणींदा आहियो, उहा मीरा जो किरदारु त ज़हर ज़िंदगी में करे पई, पर हिन वक़्तु ज़हर थी वई ज़िंदगी में रूबीअ जो किरदारु अदा करे पई, जेका ॿी क़िस्त में हुनजो तमामु भलो किरदारु ज़ाहिर कयो वेंदो। नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी मेगा सोप सीरियल हर जुमे ते शाम 7 बजे असांजी HD TV ते पेश कई वेंदी आहे। जेकॾहिं अव्हां पहिरीं क़िस्त नाहे ॾिठी त डिस्क्रिप्शन में पहिरीं क़िस्त मौजूदु आहे। अव्हां हिन डिस्क्रिप्शन जे थ्रू उहा क़िस्त ॾिसी सघंदा। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में सिंध जा नाले वारा अदाकार, सिंध जा बहितरीनु अदाकार सुठी परफॉर्मेंस करे रहिया आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 202 एपिसोड में ईंदड़ क़िस्त में राणे जो मरणु लाज़मी आहे। नाज़रीन, छो त कमीने कमाल ख़ान उन जी सॼी जेके हुया कारनामा जेके भी हुन पंहिंजो जेके राज़ हुया उहे राणे खे ॿुधाए छॾिया आहिनि। हाणे राणो जेकॾहिं हितां बची निकिरंदो त मुंहिंजे ख़्याल में त राणो जेकॾहिं बची वियो त रबन ऐं राणे वारा कमीने कमाल ख़ान खे घर में गिरी उन जा गोॾा भञी करे उन जे सीने में गोलियूं हणी उनखे मारे छॾींदा ऐं ईअं पोइ ड्रामो ज़हर ज़िंदगी पंहिंजो आख़िरी इख़्तिताम पज़ीर थींदो। ऐं ॿी तरफ़ जेकॾहिं ड्रामो अॻिते भी हलंदो त हिन सूरत में जो राणे जो मरणु हाणे ज़रूरी आहे, मुमकिन बणिजी चुको आहे। राणे जो मरणु ड्रामे में एतिरो ज़रूरी आहे जीअं त तमामु घणो स्टोरी में जेकॾहिं ज़हर ज़िंदगी ड्रामे में हाणे राणो बची वियो ऐं पोइ रबन ऐं राणे वारनि कमीने कमाल ख़ान जो कुझु भी न बिगाड़ियो त पोइ इन्हनि ॿिन्हिनि जो किरदारु तमामु घणो हेठि कैटेगरी में हलियो ईंदो ऐं माण्हू हिन किरदार खां पंहिंजूं नज़रूं हटाए छॾींदा, मतिलबु ड्रामो फ्लॉप थियण जी कोशिशि में ईंदो। बहितर आहे जेकॾहिं ड्रामो फ्लॉप थिए त उनखां बहितर आहे त ड्रामे खे फ्लॉप न करनि ऐं ड्रामे खे कामयाबु एंड ॾियनि, मतिलबु सुठो एंड ॾियनि। सिंधु नाले वारो राइटर नूर ज़हूर तमामु घणो ऐं जेको आहे त टे सीरियल हलाइण जी कोशिशुनि में आहे। हिकु तरफ़ त ज़हर ज़िंदगी, ॿी तरफ़ तकरार ऐं टी तरफ़ अज़ीज़ कमराड़ी जी डायरेक्शन में मोहब्बतुनि जो माग ड्रामो जंहिंजी रिकॉर्डिंग तमामु जल्द हलंदी ऐं हुन सां गॾो गॾु ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो भी जेको आहे तमामु सुठो हली रहियो आहे, जंहिंजी पहिरीं क़िस्त हली आहे। इंशाल्लाह ॿीं क़िस्त जुमे वारे ॾींहुं हलंदी। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में जेकॾहिं अव्हां भी कमु करणु चाहियो पिया त हिन ड्रामे में अव्हां जे लाइ भी दरवाज़ा खुलियल आहिनि। नाज़रीन, असांजी HD TV जी पारां हिकु सुठी पेशकश आहे ज़हर थी वई ज़िंदगी मेगा सोप सीरियल, जंहिंजो डायरेक्टर आहे अकबर उत्तरादी ऐं को डायरेक्टर आहे खादिम हुसैन खखणी, आशिक़ नवाज़ ऐं असिस्टेंट डायरेक्टर्स आहिनि सजाद समो, ज़ाकिर अली खोसो, इन सां गॾो गॾु महबूब शेख अदाकारी में आहे, मोहब कुरैशी आहे, शाबान शाकिर आहे ऐं सजाद समो आहे ऐं आशिक़ नवाज़ आहे, खादिम हुसैन खखणी आहे ऐं अकबर उत्तरादी आहे, उस्ताद अहमद अली दायो आहे ऐं उस्ताद गुल मुनीर गुल आहे ऐं उस्ताद अकबर उत्तरादी जंहिंखे अव्हां जिन जे नाले सां सुञाणींदा उहो भी आहे। पर सिंधी मेगा सोप सीरियल ज़हर ज़िंदगी में जेको रबन जो किरदारु करे पियो असांजो सीनियर उस्ताद, असांजो आर्टिस्ट आहे, बहितरीनु नाले वारो आहे, त अल्लाह साईं उनखे इज़त बि ॾिए ऐं सिहत बि ॾिए। सो आज़म जान मेंगल उहो हिन ड्रामे में ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में कादू कबूतर जो किरदारु अदा करे पियो ऐं हिन सां गॾो गॾु जंहिंखे अव्हां मीरा जे नाले सां सुञाणींदा आहियो, मीरा उहा हिन ड्रामे में ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में रूबीअ जो किरदारु अदा करे पई, जेका अब्बास गुल जी मंग आहे, मतिलबु अब्बास गुल जी सोट आहे। अब्बास गुल हुन सां मोहबत कंदो आहे बेपनाह
अब्बास कुल जंहिंखे तव्हां जब्बल जे नाले सां सुञाणींदा आहियो। हाणे थी तमामु घणा फेमस अदाकार थिया आहिनि। हाणे त इन्हनि जा नाला बि अव्हांखे यादि हूंदा, किरदार भी त यादि आहिनि पर नाला भी ज़रूरु यादि हूंदा। काफ़ी सारा दोस्त अहिड़ा हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि त अब्बास कुल केरु आहे ऐं जब्बल चओ त पोइ जब्बल जे नाले सां सुञाणींदा आहिनि। नाज़रीन, सां गॾो गॾु न्यू टैलेंट अदाकार भी हिन ड्रामे में शामिल आहिनि। तमामु सुठा आर्टिस्ट आहिनि जीअं त महबूब शेख, काफ़ी सारो कमु कयो आहे उन्हनि। नदीम चांडियो साहब आहे ऐं आशिक नवाज़ आहे। सोप सीरियल जे हवाले सां काफ़ी दोस्त आहिनि जीअं घटि कमु कयो आहे, पर हिन ड्रामे में उन्हनि जा मेन मर्कज़ी किरदार आहिनि। सां गॾो गॾु ॿिया जेके असां ऐड ॾिनो असीं 0302390181 ते। तव्हां हिन नंबर ते व्हाट्सअप कयो पंहिंजो नालो, शहर जो नालो ऐं अव्हांखे ज़रूरु मौक़ो मिलंदो। उन्हनि दोस्तनि बि असां सां राब्तो कयो ऐं उन्हनि दोस्तनि खे बि हिन ड्रामे में हिसो मिलियो आहे ऐं उहे बि हिन ड्रामे में तमामु सुठो किरदारु अदा करनि पिया। सो उन्हनि जी बि हौसला अफ़ज़ाई कंदा त उन्हनि जो हौसलो बुलंद थींदो ऐं उन्हनि जे वक़्ते बि सुठी परफॉर्मेंस करण में तमामु घणी अव्हांजो साथ हूंदो। नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में ॾाॾूअ जो किरदारु तमामु ज़बरदस्त किरदारु आहे, प्यारो किरदारु आहे। ॾाॾू कबूतरी आहे ऐं ॿी तरफ़ कादन कबूतरी आहे। कादन कबूतरी जो किरदारु तमामु ज़बरदस्त किरदारु आहे। कादन कबूतरी जेको आहे बहितरीन परफॉर्म कई आहे। उन सां गॾो गॾु ॾाढो बि सुठो कमु कयो आहे। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामो त तमामु घणो मक़बूल आहे, पर ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो बि तमामु सुठो ड्रामो आहे। जेकॾहिं अव्हां ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी पहिरीं क़िस्त पहिरीं क़िस्त डिस्क्रिप्शन में मौजूदु आहे। सो असांखे शायदि निंड न आहे कई। नाज़रीन, राति जेको हो त ज़िलज़िलो आयो हुयो ऐं मां पाण हिन वक़्तु इस्लामाबाद में आहियां। तमामु घणो शिदत सां ज़िलज़िलो आयो हुयो, 7.7 रिकॉर्ड कयो, हिन करे असांजी निंड बि पूरी न आहे। सो ख़ौफ़ बि हुयो ऐं मौत लाज़मी आहे, मरणो त आहे हर माण्हू खे, पर ख़ौफ़ हुयो तमामु घणो शिदत सां हुयो। जेको आहे ड्रेसिंग टेबल तमामु घणो लुॾे पई। असां अखियुनि सां ॾिठोसीं ऐं काफ़ी सारा हिन टाइम 2nd फ्लोर में मुंहिंजो घरु आहे। सो नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में तमामु सुठा माण्हू आहिनि। सो अचो त पंहिंजे मेन टॉपिक तरफ़ राति वारो हवालो त ॾेई वियासीं। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में जेकॾहिं अव्हां बि कमु करणु चाहियो पिया त सो अचो, असां अव्हांखे हिन ड्रामे में ज़रूरु मौक़ो ॾींदासीं। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे, तमामु बहितरीन अदाकार हिन ड्रामे में कमु कनि था। इंशाल्लाह हिन ड्रामे में ज़हर थी वई ज़िंदगी मेगा सोप सीरियल में जेकॾहिं अव्हां कमु करणु चाहियो पिया तव्हांखे बि सुठो मौक़ो मिले पियो। सो अव्हां बि हिन ड्रामे में शामिलु थियणु चाहियो था त अचो, अव्हांजे लाइ बि दरवाज़ा खुलियल आहिनि। नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे ऐं ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में तमामु सिंधे नाले वारा अदाकार शामिलु आहिनि। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो तमामु बहितरीन ड्रामो आहे जेकॾहिं अव्हां नाहे ॾिठो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जो हाणे वाइंड अप लॻे पियो थो अनक़रीब आहे। उहो इन करे जो कमीने कमाल ख़ान राणे खे पंहिंजा सभु ॾोह मञी छॾिया आहिनि ऐं राणे जे अॻियां सॼा राज़ पंहिंजा ज़ाहिर कया आहिनि। हाणे छा राणो घणा ॾींहं जीअंदो हूंदो या वरी राणे खे मारे छॾींदो? मुंहिंजे ख़्याल में त राणे खे मारे छॾींदो, छो त राइटर लॻे थो त राणे जो वाइंड अप ही हिन ड्रामे में लिखी छॾियो आहे ऐं ड्रामे में जेकॾहिं राणे जो वाइंड अप न थींदो त पोइ शायदि ड्रामे जो ई वाइंड अप थी वेंदो, छो त ड्रामे में तमामु घणो भंड अची वेंदो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो तमामु सुठो आहे। उनजी पहिरीं क़िस्त हली चुकी आहे ऐं ॿी क़िस्त जुमे ते शाम जो 7 बजे हलंदी, उहा बि ॾिसणु न विसारींदा। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां ठहियलु आहे। सिंधिया नाले वारा अदाकार हिन ड्रामे में शामिलु आहिनि। जेकॾहिं अव्हां बि ड्रामे में कमु करणु चाहियो पिया तव्हांखे बि सुठो मौक़ो मिले पियो, अव्हां बि अचो हिन ड्रामे में कमु कयो। सो नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां मां अव्हांखे ॿुधायां त ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां जेकॾहिं अव्हां कमु करणु चाहियो था त अव्हांखे पंहिंजो हिन वक़्तु जेको मौजूदा फ़ोटो आहे उहो मोकिलियो व्हाट्सअप ते, पंहिंजो नालो ऐं शहर जो नालो ऐं गॾु वॉइस बि ॾींदा त असां कमु करणु चाहियूं पिया। नंबर स्क्रीन ते 0302390181 ते। सो नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां जेके दोस्त कमु करणु चाहिनि था उन्हनि खे सिर्फ़ु इहो चवंदासीं त रिकॉर्डिंग सूमर खां शुरू आहे ऐं 3-4 ॾींहं रिकॉर्डिंग हलंदी ऐं ॿियो स्पेल आहे 2 मतिलबु 20 क़िस्तुनि खां पोइ तव्हांजो किरदारु ईंदो
ऐं जेकॾहिं अव्हां कंहिं सुठी किरदारु सुठी सलाह जा मालिक आहियो त इंशाल्लाह अव्हां जो कमु बहितर लॻंदो ऐं माण्हू तव्हांखे चाहींदा। ऐं सां गॾु नाज़रीन सैर थी ज़िंदगी ड्रामे में अब्बास गुल ऐं रिमशा शहज़ादी ऐं आज़म मेंगल जो तमामु बहितरीनु किरदारु आहे। हुन सां गॾु अकबर तुरादी जो बि सुठो आहे ऐं वलू बरोच जो बि तमामु सुठा किरदार आहिनि। हीअ सजाद मुंशी आहे जेको चए पियो त मां आहियां पढ़ियल लिखियल मुंशी BA पास को अंगूठी छाप न आहे। तमामु सभु किरदार बहितरीनु आहिनि। ज़हर थी ज़िंदगी ड्रामे जो हर किरदारु तमामु सुठो किरदारु आहे, तमामु जानदार किरदारु आहे, तमामु सुठो ताक़तवर किरदारु आहे। हिन ड्रामे खे ॾिसण विसारींदा तमामु भला भला आर्टिस्ट हिन ड्रामे में शामिलु आहिनि ऐं इंशाल्लाह हीउ ड्रामो जुमे ते शाम 7 बजे हलंदो ऐं हिन टाइम सिलसिलो कुझु स्लो आहे छो त हीउ ड्रामो जुमे ते हले पियो ऐं जीअं ई ईद गुज़रंदी त हीउ ड्रामो डेली ईद जे ॾींहं खां रोज़ाना शुरू कयो वेंदो। नाज़रीन ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जा अदाकार तमामु सुठा अदाकार आहिनि। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में बेहतरीन किरदार कम कनि पिया, बेहतरीन अदाकार आहिनि, बेहतरीन डायरेक्शन आहे, बेहतरीन कैमरामैन आहिनि। असांजो उस्ताद मुमताज़ ख़ासकली ऐं रफ़ीक जान लेगारी साहब हिन ड्रामे जा कैमरामैन आहिनि। हिन ड्रामे जो एडिटर आहे वसीम हैदर। सो तमामु बेहतरीन दोस्त आहे असांजो एडिटर साहब बि तमामु सुठी महिनत करे पियो। इंशाल्लाह तव्हां पहिरीं क़िस्त में ॾिसंदा उनजो तमामु महिनत आहे। हर माण्हू जी महिनत हूंदी आहे। हर माण्हू हिन ड्रामे में जेको आहे त हर माण्हू हर फील्ड में नओं हूंदो आहे, पोइ हिकु न हिकु ॾींहुं उन्हनि खे कामयाबी ज़रूरु मिलंदी आहे। नाज़रीन हाणे असांजे प्रोग्राम असांजे वीडियो जो इख़्तिताम थियण वारो आहे। असां बि तव्हांखे बोर घणो कंदा आहियूं पर बोर न थियो। असांजी इंफॉर्मेशन सुठी हूंदी आहे, कॾहिं कॾहिं असां सुठी ॻाल्हि बि करे छॾींदा आहियूं। हर माण्हू जी वीडियो हर माण्हू जी ॻाल्हि पूरी ॿुधंदा कयो छो त हुननि जी पूरी ॻाल्हि ॿुधण सां अव्हांखे थोरो न कुझु ज़रूरु सुठी इंफॉर्मेशन मिलंदी ऐं उहा सुठी इंफॉर्मेशन अव्हां जे लाइ तमामु भली ॼाण हूंदी। ऐं हिन वीडियो खे जेकॾहिं घणे एंड ताईं ॾिसंदव तॾहिं बि तव्हांखे ॼाण मिलंदी त हीअ वीडियो एंड ताईं ठाहिण जो मतिलबु छा हूंदो आहे, एतिरी ट्रिकी ठाहिण जो मतिलबु छा हूंदो आहे। उहो इन करे जीअं त वीडियो ग्रोथ थिए, वीडियो खे माण्हू ॾिसनि, वीडियो चाहीनि। सो नाज़रीन असां मिड़ई अव्हांखे बोर बि कंदा आहियूं, शायदि वणंदा बि आहियूं। जेकॾहिं वणंदा आहियूं बोर कंदा आहियूं त पोइ काइंडली असांखे कमेंट बॉक्स में ॿुधायो। असां तव्हांजा थोराईत आहियूं छो त तव्हां ॿाहिरि असांखे पसंदि कयो त तव्हांजी महिरबानी आहे। असांजी HD TV जे पारां अॼु मुंहिंजी तबियत थोरो ख़राबु आहे, इन करे थोरो मुंहिंजो वॉइस ऐं थोरो लो आहे, वॉइस क्वालिटी लो में हलां पियो। शायदि उहो इन करे जो राति सिलसिलो आयो हुयो ऐं ज़िलज़िले जी वजह खां शायदि नेट बि पूरी न थी आहे ऐं ख़ौफ़ बि हुयो, ज़हन में सिग्नल बि हुया। सो इन करे तमामु घणो एक्साइटेड थोरो परेशान बि रहां पियो। सो इन करे जेकॾहिं मुंहिंजी वॉइस क्वालिटी लो लॻे या अव्हांखे बोरिंग लॻे त मूंखे माफ़ु करे छॾींदा। जेकॾहिं मूंखां का ग़लती थी हुजे वॉइस ॾियण दौरान त काइंडली मूंखे माफ़ु कंदा। पहिरीं प्यारा दोस्त जेके आहिनि जंहिंजा नाला खयां आहिनि जेके न खयां आहिनि, जेके दोस्त आहिनि दुबई मां, सऊदी मां ऐं स्पिन मां, गंबट रानीपुर, सखर, लाड़काणो, शिकारपुर, कंबर, दादू, मोरो, मेहड़, हितां जा जेके बि दोस्त आहिनि, जेकोबाद, शिकारपुर, उस्ता मोहम्मद, शदाद कोट, गड़ी खैरो, डेरा मुराद, सिबी, कोयटा, छलमक्सी, लसबेला, जिथां दोस्त मूंखे वॉइस कंदा आहिनि, मैसेज कंदा आहिनि, उन्हनि सभिनी जो मां थोराईतो आहियां। उन्हनि जा लख कुर्ब जेके असांजे HD TV खे बाक़ाइदा ॾिसंदा आहिनि, असांजी हर वीडियो खे बाक़ाइदा ॾिसंदा आहिनि। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा, पंहिंजे दोस्त भाउ खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।